अजी बिल्कुल उमरकोट जिता कि PS 52 ते जेका इलेक्शन थी रही उन हवाले खां तव्हांखे ॿुधाईंदो हलंदु। आऊं हींअर मौजूदु आहियां न्यू छोर जी गर्ल्स स्कूल में, जिते पोलिंग जो अमलो जेको हिते मौजूदु आहे। वोटर्स जेके आहिनि घणी तादाद में हिते मौजूदु आहिनि, पंहिंजो वोट कास्ट कराए रहिया आहिनि। लेकिन हींअर हिकिड़ो मसइलो साम्हूं आयो आहे। हिकिड़ी माई आहे जेका हू हिते वोट ॾियण लाइ आई। हुन माई चयो त मुंहिंजो हिते वोट दाख़िल थियल आहे, ऐं हिते वोट ॾियण आई आहियां। जॾहिं हिते अमलो अंदरि मौजूदु हुयो, हुननि इहो इन माई खे चयो, त औरत खे चयो त तुंहिंजो वोट थी चुको आहे, तूं हाणे वोट कास्ट कोन थी करे सघे। हिन वक़्तु असां वटि इहा माई मौजूदु, हिन सां ॻाल्हायूं त हिन जो छा चवणु आहे? कौन थियो वोट? छा पिया चवनि इहे? छा चवनि? के ॾेई वई, कोई माई ॾेई वई। मुंहिंजो कार्ड ही पियो आहे। ऐं जी जी कार्ड मां न मियां वटि पियो, मां वोट केरु ॾे वियो आहे। हिकिड़ो हिते मामिलो साम्हूं आयो आहे। तव्हां ॾिसो त हीअ जेका औरत आहे, हीअ चए पई त मुंहिंजो वोट अञा मूं पाण कास्ट करायो कोन्हे, जॾहिं त हिन जो शनाख्ती कार्ड आहे, शनाख्ती कार्ड नंबर ते हिन जे कार्ड ते वोट थी चुको आहे। हाणे इहो सम्झ में न पई अचे न प्रिज़ाइडिंग ऑफिसर खे, न हिन माई खे, त हिन जो वोट केरु कास्ट करायो। इन हवाले खां तव्हांखे ॿुधायां त जेके वोटर्स आहिनि उहे ॾाढा परेशान। हीअ माई रोए चई रही आहे त मुंहिंजो वोट जेको हुयो ज़ाया थिए पियो, ऐं पंहिंजे पसंदीदा उम्मीदवार खे वोट ॾियणु आई हुयसि। हिते जेका कंहिं हिते मुंहिंजो वोट कराए, इन जी अञा का बि ख़बर न पई सघी आहे। जी